अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में आवा है इशा अयूब। सब खबरें शामिल करना से है नवक्चू हेडलाइंस। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो अगूड़े सदर आसिफ अली जरदारी, JUI सरबराह मौलाना फजल रहमान, काफ लीग सदर चौधरी शुजात हुसैन सां फ़ोन ते राब्तो, पंजाब जे निगरान हुकूमत के हवाले सां सलाह मशवरा। ज़रियन मूजिब इतिहादुन पंजाब जे निगरान वॾे वज़ीर जो नालो तजवीज़ करण जो इख्तियार वज़ीर आज़म हवाले करे छॾियो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी जो इलेक्शन कमीशन जे चूंड नतीजन जे ऐलान खां पोइ बयान चवे थो, मकानी चूंडुनि खां पोइ साबित थी वियो त PP सिंध जे शहरी ऐं बहराड़ी वारनि इलाइक़नि जे सभ खां मक़बूल पार्टी आहे। कराची ऐं हैदराबाद जी अवाम जो थोराइतो आहियां जिन जियालनि खे वोट ॾेई कामयाब कयो। पाकिस्तान पीपुल्स पार्टी वफ़ाक़ जी ज़ंजीर आहे। कराची में पीपुल्स पार्टी जी कामयाबी सॼे मुल्क जी कामयाबी आहे। कराची ऐं हैदराबाद जी तरक़ीअ लाइ समूरियुनि धुरियुनि जो गॾिजी कमु करणु अवाम जी खुशहाली जो सबब बणिजंदो। पीपुल्स पार्टी सभ खां वधीक सीटूं खटे साम्हूं आई आहे। असां जमायत इस्लामी सां गॾिजी कमु करण लाइ तैयार आहियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो ॼामशोरे में तक़रीब खे ख़िताब। सिंध चवणु आहे त मकानी चूंडुनि में सिंध जी अवाम असां ते एतमाद करे वोट ॾिनो। ख़तरनि बावजूदि इलेक्शन पुरअमन तरीक़े सां थी वई। पुरअमन तरीक़े सां चूंडूं थियण ते पुलिस ऐं सिक्योरिटी इदारा जस लहनि। इमरान ख़ान क़ौमी असेंबली में वापसि अचे थो त सुठी ॻाल्हि आहे। कराची में मेयर पीपुल्स पार्टी जो हक़ आहे। अवाम मकानी चूंडुनि में PTI खे रद्द कयो। कराची जे मेयर लाइ पीपुल्स पार्टी ऐं जमायत इस्लामी गॾिजी मसइलो हल कंदियूं। PTI सां ॻाल्हियूं न थींदियूं। जमायत इस्लामी खे अवाम मैंडेट ॾिनो, उन खे असां तस्लीम कयूं था। जीअं असां ॿियनि जमायतुनि जो एतिराम कयो आहे, ॿियूं जमायतूं बि एतिराम कनि। सिंध सरकार ते मकानी चूंडुनि जा नतीजा तब्दील करण जा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। नतीजा तब्दील कराइण सोलो कमु हुजे हा त सभ खां पहिरीं मां पंहिंजे भाउ खे कामयाब करायां हा। सूबाई वज़ीर सईद गनी जी प्रेस कॉन्फ्रेंस।